अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं बख्शी ॼण तव्हां सां गॾु आहियां। 26 अक्टूबर खां पोइ 23, 24, 25 अक्टूबर जा मां सवाल रखिया हुया, जेके इंटरव्यू में सवाल पुछिया विया आहिनि, उन जा जवाब रखिया हुया। उन खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ दोस्तनि जेको आहे सो जवाब सवाल मोकिलींदा रहिया आहिनि त ही असांखां इंटरव्यू में सवाल पुछिया विया आहिनि। वरी या कुझु ॿियनि रिसोर्सिस खां जेको आहे सो सवाल मिलिया आहिनि त ही सवाल इंटरव्यू में पुछिया विया आहिनि। उन्हनि जे मुतालिक़ जेतिरा मूंखां मिलिया आहिनि उन्हनि जी मां हथुल इम्कान कोशिशि कई आहे त उन्हनि खे मां जेको आहे हिते अव्हां जे साम्हूं पेश कयां। ही 40 खनि 45 या 50 सवाल आहिनि जेके मां तव्हां साम्हूं पेश कया आहिनि। हिन में केतिरा ई रिपीटेड क्वेश्चन्स आहिनि जेके बार बार पुछिया विया आहिनि। अव्हां पंहिंजी तयारी जेका आहे उहा हाणे इन्हनि मौज़ूअनि ते कयो त अव्हांजो अदब मां को बि पासो रहिजी कोन वेंदो। हर पासे खां सवाल पुछनि था, इल्म अरूज़ मां सवाल पुछनि था, ग्रामर यानी कि सिंधी व्याकरण मां बि सवाल पुछनि था, लिटरेचर अदब मां पुछनि था, क्लासिकल अदब मां, अरूज़ी शाइरीअ मां, जदीद शाइरीअ मां, शाइरनि जा नाला, नावल निगारनि जा नाला, नावल निगारनि जे डेमो ॾियण जे लाइ, माना हू कंहिं बि पासे खे छॾनि कोन था। इन करे अव्हांखे हर तरफ़ खां जेको आहे सो पंहिंजी तयारी बरक़रार रखणी आहे। एतिरे क़दुरु जो हू लोक अदब जा बि सवाल कनि था पिया। ऐं सभ खां वॾी अहम ॻाल्हि त अव्हां जी इंटरव्यू हॉल में वञो था त अव्हांखे इंटरव्यू जे दौरान हिकिड़ो पनो ॾेई था वञनि त पंहिंजे पसंदि जे मौज़ूअ ते लिखो। पहिरियों त ईअं हुयो त पाण उनवान ॾेई पिया वञनि, हाणे वरी ईअं थियो आहे त अव्हां पंहिंजे पसंदि जे उनवान ते लिखो ऐं उन मंझां ई अव्हां खां सवाल कया वञनि था। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थियो आहे त उन खां पोइ वरी उन्हनि मौज़ूअ ते कंहिंसां वरी कचहरी बिल्कुलु बि न कई वई आहे। यानी कि ॿई पासा मिलियल जुलियल आहिनि। इन लिहाज़ खां असांखे पंहिंजी मुकमल तयारी रखणी आहे। मोहन कल्पना ते ही डेमो हुयो कंहिंखां जेको वरितो वियो आहे। हाणे जॾहिं कंहिं बि शख़्सियत ते डेमो हुजे थो त उनजो असांखे मुकमल ॼाण हुजणु ज़रूरी आहे त हू कहिड़ा कम हुन कया आहिनि, उन नाविल कहिड़ो अथसि, कहाणी कहिड़ी अथसि, शाइरी कहिड़ी अथसि, या जेको ॿियो उन को अदबी या इल्मी कमु आहे त उहो कहिड़ो कहिड़ो हुनजो आहे, उहो सॼो असांखे ज़रूरी आहे, असांखे मालूम हुजणु घुरिजे। मोहन कल्पना जा नाविलनि में ऐं कहाणियूं जेके आहिनि उन्हनि में हिन घणो कमु कयो आहे। नाविल, कहाणी, मकाला, शाइरी, आत्मकथा, इन जो बुनियादी जेको कमु आहे उहो हिननि चइनि ते आहे। ठीकु आहे। उन खां अलावा हुन हिकु किताबु तर्जुमो बि कयो आहे। नाविल कहिड़ा कहिड़ा आहिनि हुन जा? आवारा, लगन, औरत, ज़िंदगी, पत्थर जो जिगर, मेण जी दिलि, विश्वास, अपोरताज, अञा राति बाक़ी आहे, सुरग जी ॻोल्हा, रुञाई पाछा, प्यार जी पछाड़ी, चांदनी ऐं ज़हर, जलावतनी, तूं मुंहिंजी सुंदरता जो आरंभ आहीं, माउ, कांव ऐं समुंड, तारीख़ मां मोकल ऐं दर्द जो दरियाह। ही हिन जा नाविल, कहाणी, मकाला, शाइरी ऐं हिन जा किताब आहिनि। पंहिंजो पर मख़सूस हिन जो किताबु जेको आहे आत्मकथा, बुख, इश्क ऐं अदब, उहो तमामु घणो मशहूरु आहे। ठीकु आहे। जॾहिं अव्हां इन ते डेमो ॾियणु वेंदा त इन जी मुकमल शयुनि जी अव्हांखे या मुकमल सिन्फ़ुनि जी ॼाण हुअणु लाज़मी आहे। अहिड़ी लिहाज़ खां शाह जे रिसाले जे मुख़्तलिफ़ सुरनि जो मफ़हूम। हाणे इन सवाल खे मां इन करे हल न करे सघियो आहियां जो जंहिं सुर जे बाबति पुछियो वियो हूंदो उहो उन सुर जे बाबति ई ॿुधाए सघंदो ऐं उन सुर जे मुतालिक़ ई उन ॻाल्हि ॿोल कई हूंदी। ठीकु आहे। अहिड़े लिहाज़ खां बेदिल कहिड़े दौर जो शाइर हो? बेदिल टालपुर ऐं अंग्रेज़ दौर जो शाइर आहे। माना ही घणो वक़्तु हुन टालपुर जे दौर में गुज़ारियो आहे ऐं घटि वक़्तु हुन अंग्रेज़नि जे दौर में गुज़ारियो आहे। कुझु बेत ऐं उनजी तशरीह। बेत ऐं उनजी तशरीह बि उहो ई मुमकिन थी सघंदो जंहिंखां उन्हनि खां पुछियो वियो हूंदो, उन्हनि बेतनि जी ऐं उन्हनि जी तशरीह यानी कि सम्झाणी करे सघिया हूंदा। ठीकु आहे। इल्म अरूज़ जी वस्फ़ ऐं उन्हनि जे चंद शाइर जा नाला। सभिनी जा नाला कोन थो पुछे, उन्हनि जे बि चंद शाइर जा नाला खपनि। इन करे इल्म अरूज़ जी वस्फ़ मां पंहिंजे पहिरियों जेके सवाल आहिनि अपलोड थियल उन में बयानु थियल आहे, हिन में बि अव्हांजे साम्हूं पई आहे। ऐं कुझु शाइर जेके आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। इब्राहिम खलील, रशीद लाशारी,
तालिबुल मौला, ख़लीफ़ गुल मोहम्मद गुल, मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी ऐं ॿिया केतिरा ई शाइर आहिनि जेके इल्मी अरूज़ ते शाइरी कंदड़ आहिनि। ठीकु आहे। उनखां पोइ आहे इल्मु अरूज़ ऐं ग़ैर अरूज़ में फ़र्क़ु। हा, हीउ नओं सुवालु आहे, यानी कि हिकु नओं फ़र्क़ु आहे। जेको फ़र्क़ु कहिड़ो आहे उनखे थोरो सम्झण जी ज़रूरत हुई, जंहिंजे करे हिनखे लिखियो आहे। इल्मु अरूज़ अहिड़ी शाइरी जे इल्म खे चइबो आहे जेका अरबी ऐं फ़ारसी बहर ऐं वज़न ते मुश्तमिल हूंदी आहे, जॾहिं त ग़ैर अरूज़ी शाइरी वरी हिंदी छंद विंध्या जे इल्म मूजिबि हूंदी आहे, या के जेको आहे सो इन्हनि बहर ऐं वज़न खां जेका आज़ादु शाइरी हुजे उनखे असां ग़ैर अरूज़ी शाइरी चवंदा आहियूं। ठीकु आहे। गुल मोहम्मद गुल हलाई कहिड़े दौर जो शाइर आहे? टालपुर दौर जो शाइर आहे। ठीकु आहे। इल्म बदी छा आहे? इल्म बदी बहर वज़न इन्हनि जी मां पहिरियों वज़ाहत करे चुको आहियां, पर वरी बि अव्हांजे स्क्रीन ते अचनि था पिया। अव्हांजो स्क्रीन शॉट वठी इन्हनि खे वधीक पंहिंजे नमूने सां पढ़ी सघो था। बाक़ी 16 लफ़्ज़नि में असां इल्म बदी उन खे चवंदा आहियूं जंहिंमें कंहिं सनत या जेको आहे सो कंहिं कारीगरी जो इस्तेमालु कयो हुजे। मिसाल तजनीस हरफ़ी, तजनीस ताम, तशबीह, इस्तियारो, किनायो, मिजाज़ मुरसल वग़ैरह। छो त इन्हनि सां जेको आहे सो शाइरीअ जी या नसर जी जेका हुस्नाकी आहे उहा वधीक बहितर थी वेंदी आहे। अहिड़े नमूने सां अव्हां साम्हूं बहर छाखे चइबो आहे मुंहिंजी पोइ वीडियो में ॿुधायल आहे, इनखे वाज़ह कयल आहे, पर उनजे बावजूदि बि हिते जेका आहे उन जी वस्फ़ अव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। असां इनखे अव्हां इन वस्फ़ खे स्क्रीन शॉट करे वधीक पढ़ी सघो था। वज़न छाखे चइबो आहे? तोणे जो वज़न ते केतिरा ई बार बार इहो पुछियो पियो वञे त वज़न जा क़िस्म केतिरा आहिनि। वज़न जा क़िस्म कोन थींदा आहिनि। वज़न बज़ाद ख़ुदि बुनियादी एको आहे रुकन जो ऐं बहर जो। बहर जेके हूंदा आहिनि उहो इन्हनि ते मबनी हूंदा आहिनि त कंहिं बि शेर खे जेकॾहिं अव्हांखे मुकमल ठाहिणो आहे त उहो वज़न ते पूरो करण जे लाइ उन बहर जो इस्तेमालु करिणो पवंदो आहे। ठीकु आहे। ज़मीर जा क़िस्म बयानु करियो। मां अॻे पंहिंजी वीडियो में ॿुधायो हो त ज़मीर जा, छो त मां उन में हिकिड़े हंधि ॿुधाए छॾियो त ज़मीर जा 8 क़िस्म आहिनि, पर उन जी वज़ाहत करण में भुलिजी वियो हुउसि। ज़मीर जा 8 क़िस्म इन रीति आहिनि त 7 मिर्ज़ा कलीच बेग सिधा ॼाणाया आहिनि ऐं 8 हुन हेठि हाशीअ में ॾिनो आहे, जंहिंजे करे मां हुते 8 चयो हुयो। पर बुनियाद जेकॾहिं केरु ईअं चए थो त 8हों क़िस्म मुतसिल न आहे त उन सां बहस करण जी ज़रूरत कोन्हे का, छाकाणि त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब वरी ज़मीर जा क़िस्म 6 ॼाणाया आहिनि, यानी कि मौसूल ऐं जवाब मौसूल खे हिकिड़ो क़िस्म ई करे ॼाणायो अथई। छाकाणि छो त असां वटि जेके बि क़िस्म मिलनि था उन क़िस्मनि में मौसूल ऐं जवाब मौसूल हिकिड़ो ई आहे। इन जे करे असांजा जेके मुतज़ाद राय आहिनि उन्हनि मुतज़ाद रायनि खे साम्हूं रखणु घुरिजे। जॾहिं असां कंहिंखे जवाबु ॾियूं था त उन जवाब में असांखे पंहिंजो क्लियर हुजणु घुरिजऊं त मिर्ज़ा कलीच बेग, छाकाणि त सिंधी व्याकरण किताबु तमामु घणो पढ़ियो वेंदो आहे, इन जे करे असांखे उनजो हवालो ॾियणो आहे। ठीकु आहे। त उन पहिरियों 7 ॼाणाया आहिनि, पर 8हों क़िस्म हुन जेको आहे उहो हाशीअ में ॼाणायो आहे, जॾहिं त जे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना वरी 6 क़िस्म ॼाणाया आहिनि। ऐं इहे नमूने सां ई क़िस्म आहिनि। ज़मीर ख़ालिस जा वरी अंदरि 3 क़िस्म आहिनि। इन शइ खे अव्हांखे ध्यानु ॾियणु घुरिजे त ज़मीर ख़ालिस जा वरी अंदरि 3 क़िस्म ई अलॻि अलॻि आहिनि, मुतकलम, हाज़िर, ग़ाइब। ज़मीर इशारो त इशारे जा 2 क़िस्म आहिनि, इशारो क़रीब, इशारो बईद। मुश्तरिक लफ़्ज़ कहिड़ो ज़ाहिर कंदो आहे? पाण लफ़्ज़ जेको हूंदो आहे उन खे ज़ाहिर करे थो। ठीकु आहे। इस्तफ़ाम सवालिया, ठीकु आहे, ऐं मौसूल में सो ऐं जवाब मौसूल में जंहिं ऐं तंहिं जा लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि। अहिड़े नमूने सां जेको मुबहम आहे उन में वरी लफ़्ज़ जेको इस्तेमालु थींदो आहे उहो को लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे। को दर ते को त हूंदो, को आयो हूंदो, को वियो हूंदो वग़ैरह जेके लफ़्ज़ थींदा आहिनि उहे हिनखे ज़ाहिर कंदा आहिनि। मुतसिल मिर्ज़ा कलीच बेग उनखे हेठि हाशीअ में लिखियो आहे। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां ससूअ जा शाह लतीफ़ बिटाई ससूअ बाबति केतिरा सुर आहिनि?
कुल 5 सुर चया अथसि। सुर ससुई आबरी, माज़ूरी, कोहियारी, देसी ऐं हुसैनी। ठीकु आहे। शाह लतीफ़ जे रिसाले में वधीक सुर कहिड़नि कहिड़नि रिसालनि में आहिनि? हिते मां सिर्फ़ु 3 लिखिया आहिनि, गंज, मिर्ज़ा कलीज बेग ऐं डॉक्टर बलोच। इन खां अलावा ॿियनि जे रिसालनि में बि असांखे 36 सुर मिलनि था। अक्सर चयो वेंदो आहे मिर्ज़ा कलीज बेग जे रिसालनि में 37 सुर आहिनि। 37 कोन्हनि खे 37 जेको आहे मसनवी आहे, जेका सुर कोन्हे को। ठीकु आहे। घटि सुर वारो रिसालो कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी जो लिखियलु आहे, जंहिंमें हुन कुल 18 सुर ॼाणाया आहिनि। घणा ॼाणाया आहिनि? 18 सुर। हाणे उन 18 सुरनि खे कीअं कयो वञे त पहिरें में 5, ॿिए में 6 ऐं 3 में 7। 5 × 6 11 ऐं 7 18 थियनि था। पहिरें जुल्द में 5, ॿिए जुल्द में 6, टे जुल्द में 7, टोटल 11 थी विया। ठीकु आहे। शाह जो रिसालो पंजाबी ॿोलीअ में कंहिं तरतीब ॾिनो आहे? करतार सिंह। ऐं हाणे अव्हांखे इहो ज़हन में रखणु घुरिजे, जेकॾहिं पंजाबी जो पुछियो वियो आहे त उर्दू जो पुछियो वेंदो, फारसी जो पुछियो वेंदो, अरबीअ जो बि पुछियो वेंदो। अहिड़े नमूने सां अव्हांखे उन्हनि जे मुतालिक़ बि ॼाण रखणु ज़रूरी आहे। सिंध असेंबली जो स्पीकर जो नालो ॿुधायो। जॾहिं खां सिंध असेंबली डिज़ॉल्व थी आहे त उनजो को बि स्पीकर न आहे। बाक़ी अॻूणो जेको हुयो उहो आगा सिराज दुरानी हो। पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा जो नालो छा आहे? जलील अब्बास जीलानी, जेको पाकिस्तान जो 33हों ख़ारजा वज़ीर आहे, जंहिं 17 अगस्त 2023 ते कसम खयो। ऑस्ट्रेलिया जो सिक्को कहिड़ो आहे? ऑस्ट्रेलियन डॉलर। हमास जो अॻुवान केरु आहे? इस्माइल हानिया। फ़लस्तीन जो सदर केरु आहे? काज़ी महमूद अब्बास। अदब छाखे चइबो आहे? अलामा आए काज़ीअ लुगत जे लिहाज़ खां अदब जी वसव ॿुधाई आहे त रेडियो ॾींदड़ ॿार खे पंधु सेखारणु या अणघड़ियल काठ खे रंधो हणी सिधो करणु। हाणे मां इहा ई अदब जी वसव छो खणी आयुमि? इन अदब जी वसव जे खणी अचण जो मक़सदु इहो आहे त जेको सुवालु पुछंदड़ आहे या सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहे, उन फोकस जेको कयो आहे उहो 12हें दर्जे जी किताब खे कयो आहे, जंहिंजे करे मां उन ई वसव खे साम्हूं रखियो आहे। उनखां पोइ आहे सूमरा दौर बाबति ॿुधायो। जॾहिं इन जे मुतालिक़ पुछियो थो वञे, सवाल आहे सूमरा दौर बाबति ॿुधायो, त इहो हाणे तफ़सीली जवाबु थींदो हिते। जॾहिं कंहिं बि शइ जो तफ़सील में वञिणो पवंदो त असांखे ख़बर हुजणु घुरिजे त सूमरा दौर में कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं आहियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं जेको आहे सो नयूं सिन्फ़ूं आहियूं, कहिड़ा कहिड़ा शाइर आया ऐं कहिड़नि शाइरनि कहिड़ी सिन्फ़ खे ईजाद कयो, इन्हनि जी असांखे ख़बर हुजणु घुरिजे। तफ़सील मां पहिरियों ई पंहिंजे लेक्चर्स में ॿुधाए चुको आहियां। इन जे करे मां त सिर्फ़ु उन्हनि जो तत्व खणी आयो आहियां त सूमरनि जे दौर में असांखे गाह, गीच ऐं गिनान जूं 3 अहम सिन्फ़ूं मिलनि थियूं। लोक दास्तान जी इब्तिदा असांखे जेका बाद में शाह लतीफ़ ॻाई आहे हिते मिले थी असांखे। ऐं इन्हनि में जेके अहम शाइर आहिनि, भागोभान, सुमंग चारण, पीर नूरुद्दीन, पीर शमसुद्दीन, पीर सदरुद्दीन, माई मरखा शेखण, इहे अहम आहिनि। ऐं इन्हनि जा असां जेकॾहिं हिकु हिकु ॿ ॿ शेर यादि करे छॾींदासीं त असां सूमरनि जे दौर जे मुतालिक़ बहितर खां बहितर ॻाल्हाए सघंदासीं। अहिड़े नमूने सां जॾहिं अॻिते छा चयो, समा दौर जे बाबति ॿुधायो। जॾहिं समन जे दौर जे बाबति पुछियो वियो आहे त उन में चयो उनजो तफ़सीली जवाबु थींदो त हाणे समन जे दौर में साॻियूं 3 सिन्फ़ूं मौजूदु रहियूं आहिनि, गाह, गीच ऐं गिनान। छाकाणि त उन्हनि ॿिन्ही जो दौर हिकु जहिड़ो रहियो आहे ऐं मुमासिलत रखे थो। अहिड़े नमूने सां इज़ाफ़ो जेको थियो आहे उहो हिननि 3 सिन्फ़ुनि जो थियो आहे, दोहो, सोठो ऐं बेत। हाणे इन्हनि 3 क्लासिकल शाइरी जी सिन्फ़ुनि जो जेको बुनियादु विझंदड़ केरु हुयो? पहिरीं दोहे जो शेख हमाद जमाली, सोठे जो इसहाक आहंगर, बेत जो काज़ी कादन। इन्हीअ खां अलावा असांखे सतूं जेको दास्तान आहे, जेको अहम दास्तान आहे नूरी ॼाम तमाची जो, उहो पिणु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको ॻायो आहे उहो असांखे हिन दौर सां वाबस्ता मिले थो। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां ठीकु आहे, कल्होड़ा दौर जा शाइर ॿुधायो। हाणे असांखे हिते इनखे सभिनी शाइरनि खे अलॻि अलॻि बाइफरकेट करिणो पवंदो, तॾहिं वञी ख़बर पवंदी त कहिड़ा कहिड़ा अहम शाइर आहिनि जेके कल्होड़े जे दौर में असांखे मिलनि था। ठीकु आहे। सभ खां पहिरियों असां उन्हनि खे जॾहिं विरहाईंदासीं उहो हिन कुझु हिन रीति हूंदो त सभ खां पहिरियों कहिड़ा आहिनि? क्लासिकल शाइर। क्लासिकल शाइर जेके अहम आहिनि मां उहे लिखिया आहिनि नाला,
अवां जेकॾहिं वधीक ॿुधाइणु चाहियो वधीक लिखणु चाहियो त कलुण जे दौर में वञी शाइरनि जी लिस्ट चेक करे सघो था। शाह लतीफ़ भिटाई, ख्वाजा मोहम्मद ज़मान लंबारियारो ऐं साहिब बिन फारूकी। ठीकु आहे। अरूज़ी शाइर मियां छतन, हाफ़िज़ अली ऐं ॿियो बि हिकिड़ो गज़ल जो आहे मूंखे जेको नालो ज़हन ते नथो अचे। ठीकु आहे। मज़हबी शाइरनि मां मखदूम हाशिम ठटवी, मखदूम बहाउद्दीन, मखदूम अबू अल हसन, मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी, जुम्मन चारण ऐं मियां सरफराज़ कलहोड़ो। लोक शाइरनि मां जलाल खट्टी, साबिर मोची। इहे उहे शाइर आहिनि जेके कलहोड़ जे दौर में मौजूदु हुया। मौजूदा ज़िंदह शाइरनि ऐं नसर निगारनि जा नाला ॿुधायो। मुंहिंजे जॾहिं मां पेपर हल पे कयो मुंहिंजे ज़हन ते जेके नाला आया आहिनि मां उन्हनि जा नाला लिखिया आहिनि। अव्हां जे ज़हन में ॿिया जेके नाला अचनि अव्हां उहो हिन में ऐड कंदा वञो। उहे अव्हांजे पंहिंजी जेको आहे सो तरतीब ऐं अव्हांजी पंहिंजी जेको आहे सो वधीक तयारीअ खे ज़ाहिर कंदो। ठीकु आहे। शाइरनि में अदल सुमरो, अयाज़ गुल, अयूब गुल, हलीम बाग़ी, इसहाक़ समेजो साहब ऐं उनखां अलावा नसर निगारनि में अमर जलील, इसहाक़ अंसारी, एहसान दानिश, मुमताज़ बुखारी ऐं ॿिया केतिरा ई जेको आहे सो शामिलु आहिनि जेके ज़िंदा आहिनि। हिन में सवालु हुयो काज़ी महमूद ते डेमो ॾियो। सवाल या निशान खां सम्झी सघो था त मूंखे न मिलियो हुयो या अफ़साने ते डेमो ॾियो। जॾहिं अफ़साने ते अव्हां डेमो ॾियणु वेंदा त अव्हां अफ़साने जा ॿ पासा थियनि था, हिकिड़ो तारीख़ी ऐं ॿियो हुनजो टेक्निकी। अव्हां खां पुछियो वेंदो या अव्हां पुछियो मालूम कंदो त मां कहिड़े पासे मां ॾियां। जेकॾहिं टेक्निक खे ॾियो था यानी कि फ़न हैत जोड़जक खे ॾियो था त उन में अव्हां उनजी उहे शयूं ॿुधाईंदव। जेकॾहिं अव्हां अफ़साने जी तारीख़ ते ॾियणु चाहियो था त अव्हां अफ़सानो कॾहिं शुरू थियो, कीअं शुरू थियो, कहिड़ो अफ़सानो लिखियो वियो ऐं कहिड़ा अफ़साने निगार आहिनि, उन्हनि अफ़साने निगारनि कहिड़ियूं तब्दीलियूं आंदियूं, उहो अव्हांखे ॿुधाइणो पवंदो। ठीकु आहे। कहाणी, आखाणी ऐं अफ़साने में फ़र्क़ु ॿुधायो। हाणे इन्हनि में थोरे थोरे फ़र्क़ सां सभु साॻिया ई आहिनि। जीअं त कहाणी जेका आहे उहा सिंधीअ में हक़ीक़त ते मबनी कंहिं वाक़िए खे लिखी वेंदी आहे। आखाणी जेका ॿारनि जी विंदुर जे लाइ हुई या पुराणियूं असां वटि आखाणियूं हुयूं सिंधीअ में उन्हनि खे चयो वेंदो आहे। अफ़सानो जेको पंहिंजे लफ़्ज़ मां ई वाज़े आहे त हिन में मन घड़त किसो या मन घड़त कहाणी लिखी वेंदी आहे। ठीकु आहे। इहो थोरे फ़र्क़ सां ॻाल्हि टिनी में साॻी आहे ऐं टिनी में समाज अचे थो ऐं टिनी में समाजी पस मंज़र हूंदो आहे, समाजी अक्स हूंदो आहे। टिनी में साॻिया जेको आहे सो प्लॉट हूंदो आहे, साॻिया किरदार हूंदा आहिनि ऐं साॻी किरदार निगारी हूंदी आहे, ॿोली हूंदी आहे, मंज़र निगारी हूंदी आहे। अहिड़े नमूने सां इनखे थोरो वाज़े करण जे लाइ इहा जेका डेफिनेशन ॾिनी मां इनखे गौर सां वरी हिकु दफ़ो ॿुधी छॾिजो। किस्से ऐं दास्तान में फ़र्क़ु। जॾहिं त जे किस्सो ऐं दास्तान न बल्कि किस्सो या दास्तान आहे। ठीकु आहे। पर हाणे सवालु पुछियो वियो आहे या सवालु असां ताईं ग़लति पहुतो आहे उहो हिकु अलॻि मामिलो आहे, पर असां इनखे उनजे बावजूद बि इनखे हल्को या थोरो मुख़्तसिरनि करे असां हिते पेश कयो आहे। उहो आहे बुनियादी तौर ते किस्सो या दास्तान हिकु ई आहिनि, पर आसानीअ ख़ातिर असां उनखे ईअं अलॻि कंदासीं त दास्तान में कंहिं माफ़ूक़ुल फितरत, हिते नाफ़ूक पेज लिखिजी वियो आहे, कंहिं माफ़ूक़ुल फितरत यानी कि जंहिंजो फितरत सां को ताल्लुक़ न आहे। माफ़ूक़ुल फितरत किरदार हूंदा आहिनि जिन, देव, भूत, परियूं इहे। जॾहिं त किस्से में अहिड़ा ई किरदार हूंदा आहिनि पर अॻिते हली किस्सा ॻाइजण बि लॻा जॾहिं त दास्तान बयानु थींदो आहे। ठीकु आहे। नीम दास्तान ऐं नीम तारीख़ी दास्तान में फ़र्क़ु। ही सवाल दुरुस्त आहे। ठीकु आहे। दास्तान में माफ़ूक़ुल फितरत किरदार हूंदा आहिनि जेके सिधो संहूं असांजे समाज सां ताल्लुक़ नथा रखनि, जहिड़ोक जिन, देव, जानवर, परियूं वग़ैरह। नीम तारीख़ी दास्तान वरी असांजे समाज सां ताल्लुक़ रखनि था, उन में किरदार बि इंसानी आहिनि जेके असांजे समाजी ज़िंदगीअ सां गहरो ताल्लुक़ रखनि था, जहिड़ोक सत उहे साॻिया दास्तान जीअं त शाह लतीफ़ भिटाई लिखियो आहे, इहे वेझड़ जी तारीख़ सां ताल्लुक़ रखनि था जंहिंजे करे असां उनखे नीम तारीख़ी दास्तान चवंदा आहियूं। छा अफ़साने में माफ़ूक़ुल फितरत किरदार न आहिनि? पहिरीं कहाणी कहिड़ी आहे? ठीकु आहे। इन ते तज़ाद थी सघे थो। मां पंहिंजे लिखियलु अव्हांखे जेकॾहिं का ॿी कहाणी नज़र अची वञे या सम्झ में अचे त उहो अव्हां
लिखी सघो था, छाकाणि त मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ लिखियल हूंदियूं आहिनि ऐं उन जे मूंखे हर्फ़ुल आख़िर न सम्झो वञे, छो त केर बि हर्फ़ुल आख़िर कोन थींदो आहे ऐं मां इंसानु आहियां, मूंखां ग़लतियूं थींदियूं आहिनि, पर मूंखे जेको आहे पर्सनल ते वरी माण्हू फ़ोन करे मैसेज करे चवंदा आहिनि त तव्हां ग़लतियूं करे छॾियूं, असांजी जेको आहे केरु तव्हां थियो बाबा, इंसानु आहियां, ग़लती थी वेंदी आहे। जेकॾहिं ग़लती थी वई आहे त इहा तव्हांजी माना स्टडी या तव्हांजी जेको आहे सो वधीक तयारी आहे जो तव्हां ग़लतियूं पकिड़े था वञो ऐं तव्हां उन ग़लतीअ खे सुधारे छॾियो, माना तव्हां पाण वटि उनखे वधीक बहितर नमूने सां लिखी छॾियो। बाक़ी उते ई मूंखे जेको आहे सो टीज़ करणु त तव्हां असांखे ग़लति था ॿुधायो, त मां ग़लति नथो ॿुधायां, ग़लती थी वेंदी आहे, उन ग़लतीअ खे अव्हां बि जेको आहे सो नज़रअंदाज़ न भले कयो, ज़ाहिर कयो, पर पंहिंजे वटि पाण वटि उनखे दुरुस्त करे छॾियो। ठीकु आहे। छा अफ़साने में, ठीकु आहे, अफ़साने में मन घड़त किरदार हूंदा आहिनि जेके हक़ीक़ी ज़िंदगीअ जो अक्स त हूंदा आहिनि पर हक़ीक़ी ज़िंदगीअ सां ताल्लुक़ु न आहिनि रखंदा। तर्जुमे जे लिहाज़ खां बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि ऐं सदा तोरो कदा तोरो अवाइली कहाणियुनि जा नमूना आहिनि जेके किसनि खां तर्जुमो थिया हुआ, छाकाणि उन में प्लॉट या जेके ॻाल्हि ॿोल आहे उहो विचड़ियल आहे, सिधो कोन्हे को। बाक़ी पहिरीं कहाणी मिर्ज़ा खलीज बेग शरीफ़ बेगम लिखी, इन खां अलावा हुरमुखीअ जा ऐं अब्दुर्रहमान पहिरियों जदीद कहाणियूं लिखियूं वेंदियूं आहिनि। अफ़साननि जो मुकमल पहिरियों किताबु कहिड़ो आहे? शायदि अब्दुर्रहमान आहे या ॿियो को मुमकिन आहे, थी सघे थो ऐं उनखे हिकु दफ़ो ॿीहर वरी कंफर्म करे छॾिजो। बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि ऐं सदा तोरो कदा तोरो जा लेखक ॿुधायो, ग़ुलाम हुसैन कुरैशी ऐं सैयद मीरा मोहम्मद शाह। शाह साहब ससुई बाबति घणा सुर चया आहिनि, नाला ॿुधायो, मथे बयानु थी चुका आहिनि ऐं वरी साॻियो सुवालु हिते रिपीट थियो आहे। शाह साहब कुते ऐं गिझ पखी छा सां भेट ॾिनी आहे? शाह साहब नफ़्स खे कुतो तसवुरु कयो आहे, जॾहिं त ॻुझ खे गंद ऐं ढूंढ सां भेट ॾिनी आहे। शाइरीअ में घणा बहर इस्तेमालु कजनि था? कुल बहर 19 आहिनि। फ़ेल जा क़िस्म ॿुधायो। फ़ेल जा बुनियादी 2 क़िस्म आहिनि जेके अव्हां जे साम्हूं लिखिया पिया आहिनि। फ़ेल बिल वास्ता ॿुधायो, अहिड़ो फ़ेल जो क़िस्म जंहिंमें फ़ाइल पाण को बि कमु नथो करे, ॿिए खां कराए थो। फ़ेल मुरकब ऐं फ़ेल मातूफ़ी में फ़र्क़ु ॿुधायो। उहो फ़ेल जो जुमिले में अतफ़ जो कमु ॾिए या फ़ाइल जे हिकु कम जो ॿिए कम सां सिलसिलो ॻंढे या हिकु कम जी पुॼाणीअ ते ॿिए कम खे शुरू करे, तंहिंखे फ़ेल मातूफ़ी चइबो आहे। मिसाल, ॿारु आहिस्ते आहिस्ते थी जवान थींदो आहे। हिननि जेके ग्रामर जेका सवाल आया आहिनि या सवाल पुछिया विया आहिनि, त इन्हनि ग्रामर जे सवालनि ते मां बोर्ड ते अची इन्हनि खे वधीक वज़ाहत ॾींदुमि। हिते सिर्फ़ु जेको आहे सो उन्हनि सवालनि खे वाज़े करिणो, जंहिंजी मां हिते सिर्फ़ु वसफ़ूं खणी अव्हां जे साम्हूं रखियूं आहिनि। मुरकब फ़ेल सिंधी ज़बान में अक्सर अहिड़ा फ़ेल इस्तेमालु थींदा आहिनि जिन में हिक खां वधीक मुज़दरनि जा फ़ेल शामिलु हूंदा आहिनि। अहिड़नि फ़ेलनि खे मुरकब फ़ेल सॾिबो आहे। जॾहिं त मुरकब फ़ेलनि जे कमु आंदड़ फ़ेलनि मां पहिरियों फ़ेल घणो करे मातूफ़ी सूरत में हूंदो आहे। मुरकब फ़ेल कम जे थियण या पूरे थी वञण जे यकीनी माना ज़ाहिर कंदा आहिनि। मिसाल तौरु, मां ख़त लिखी छॾियो आहे, हू सामान खणी आयो आहे। ठीकु आहे। जन नाले जा कुझु सवाल हिते आया आहिनि, छाकाणि मूं वटि जेका सवाल जीअं ईंदा आहिनि मां उन्हनि खे कॉपी करे हिते रखी छॾींदो आहियां त जीअं अव्हां सां शेयर करे सघंदा आहिनि। काबुल नदीअ ते कहिड़ो डैम ठहियलु आहे? वारसाक डैम। यूनिसेफ जो हेडक्वार्टर किथे आहे? न्यूयॉर्क, अमेरिका। पाकिस्तान जी वॾे में वॾी बिल्डिंग कहिड़ी आहे? बहरिया ओपल टावर। डेमो, हाणे डेमो छा थिया? डेमो शाह लतीफ़ सचल सरमस्त ते आहे। त हाणे सचल सरमस्त जा जेके अहम इंफॉर्मेशन आहे उहा लिखी असां सचल ते ॾेई सघूं था। इहा अहम इंफॉर्मेशन तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। ठीकु आहे। सुमेरा ज़री ते अव्हांखे जेको आहे सो मुकमल इंफॉर्मेशन खणी अने उन ते नंबो ॾियणो पवंदो। अली बाबा जेका अहम कहाणियूं या अहम ड्रामा या नॉवल आहिनि उहे अव्हांखे जेको ज़हन नशीन हुजनि ऐं उन ते अव्हां ॻाल्हाए सघो था। उन जा अहम नॉवल ऐं ड्रामा असांजे साम्हूं मौजूदु आहिनि। नसर ऐं नज़्म जूं सिन्फ़ूं ॿुधायो। अफ़सानवीअ में नॉवल, कहाणी ऐं ड्रामो। ग़ैर अफ़सानवी में मज़मून, मकालो, आतमकथा, सवाने हयात, खाका, जेल डायरी वग़ैरह। क़दीम में
शायरी सिर्फ़ चयूं का चई किनान, क्लासिकल में दोहो, सोठो, बेत, वाई ऐं काफ़ी, मज़हबीअ में मौलूद, मदह, मनाजात, अलिफ अशबा, मंकबत, कसीदो वग़ैरह, अरूज़ीअ में गज़ल, रुबाई, मसनवी, मुसदस वग़ैरह ऐं ॿियूं बि आहिनि। पर मां हिते जीअं असां इंटरव्यू कुझु करे ॿुधाईंदा आहियूं ईअं ई मां हिते कुझु करे ॿुधाया आहिनि। ठीकु आहे। जदीद में सोनेट, त्राइल, हाइको, चेड़ू, नज़म, नस्री नज़म, आज़ाद नज़म वग़ैरह। सचल सरमस्त जा लक़ब कहिड़ा आहिनि? सचल सरमस्त जा लक़ब ही आहिनि: सचल, सचो, सचे ॾिनो, आश्कार, खुदाई। सचल जा कुल केतिरा दीवान लिखियल आहिनि मां हींअर ताईं चेक कोन करे सघियो आहियां, इहो अव्हां चेक कयो ऐं ॿुधायो त केतिरा दीवान लिखियल आहिनि। हक़ीक़ी शाइरी ऐं मजाज़ी शाइरी ऐं तमसीली शाइरी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इन थो हिते लिखणु घुरिजे हा मूंखे, पर कोन लिखियो आहे। हक़ीक़ी शाइरी जेका जंहिंमें ख़ालिक़ काइनात यानी कि वहदानियत जो ज़िक्र हुजे उनखे चइबो आहे। मिजाज़ी शाइरी उन में जंहिंमें पंहिंजे दुनियावी महबूब जो ज़िक्र कयो वञे, ऐं तमसीली शाइरी अहिड़ी जंहिंमें शाइर तमसील रखी हुजे यानी कि इंसानी किरदार खे जेको आहे सो महवर बणाए हुन हक़ीक़ी ॻाल्हि कई हुजे ऐं उनखे तमसीली शाइर चयो वेंदो, शाइरी चयो वेंदो आहे। इहो फ़र्क़ु हिननि में बुनियादी फ़र्क़ु आहे। पुनू पुनू थियसि पाण, हीअ सचल जो बेत हक़ीक़ी आहे या मजाज़ी या तमसीली आहे? बुनियादी तौर ते हीअ तमसीली बेत आहे। ठीकु आहे। वेद केतिरा आहिनि ऐं कंहिं लिखिया आहिनि? वेद कंहिं लिखिया आहिनि इहा ख़बर कोन्हे का, बाक़ी अगटन आर्यन जा चयल आहिनि उनजी एतिरी मुकमल आहे त कुल 4 वेद आहिनि: यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद। शाह लतीफ़ मुल्लाउनि जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? नेगेटिविटी ते असां कॾहिं विया ई कोन आहियूं असां, इन जे करे कहिड़े सुर में कयो अथई इहो मां वाक़ई बि कॾहिं कोन चेक कयो आहे त शाह लतीफ़ भिटाईअ मुल्ला जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे। मुनीर माणिक जे कहाणियुनि ऐं नावलनि जा नाला ॿुधायो। अव्हां साम्हूं आहिनि, अव्हां हिननि खे भले ॾिसी पढ़ी सघो था। हवेली जा राज़, 6 अनाम, पाताल में बग़ावत, रुंजई पड़ाॾा, लुड़ल नस्ल, साह मुठ में। ससुई बाबति घणा सुर ऐं कहिड़ा सुर आहिनि? मथे टियों दफ़ो सुवालु वरजाइजी अचे पियो, मतिलबु त सुवाल वरजाइजी अचनि पिया था शाह लतीफ़ बाबति ख़ासि तौर ते। फ़ेल जा क़िस्म केतिरा आहिनि ऐं कहिड़ा आहिनि? मथे बयानु करे विया आहिनि। ठीकु आहे। इन करे असां वधीक कोन था कयूं। शिमला कॉन्फ्रेंस कॾहिं थी? 1945 में। कांग्रेस कॾहिं ठही ऐं उनजो बानी केरु आहे? 28 दिसंबर 1985 ईस्वीअ में एलन ऑक्टेवियन होम इन जो बुनियादु जहिड़ो हो। लखनऊ पैक्ट कॾहिं थियो? 1916 में। नेहरू रिपोर्ट कॾहिं पेश थी? 1928 में। सिंधी नावल जे फ़नी जुज़ा ॿुधायो। हाणे हीअ जेके आहिनि उहे सिंधी 12 दर्जे जी किताब सिंधी ॿोली नावल 89 में जेको मज़मून लिखियलु आहे उन तां खयल आहिनि, जेको अब्दुल क़यूम साहिब जो लिखियलु आहे। ठीकु आहे। किस्सो, प्लाट, किरदार निगारी, माहौल ऐं मंज़र निगारी, जज़्बात निगारी, गुफ़्तगू या मुकालबो, ॿोली ऐं बयान, नुक़्ते नज़र, फ़नकारी। असां ॿिए हंधा बि खणी सघूं पिया, पर हिन खे असां अहमियत इन करे ॾिनी आहे त जीअं असांखे वधीक ख़बर हुजे त अॻियूं या जंहिंखे असां डेमो ॾियणु वञूं था उन हिन ई किताब खे फोकस कयो आहे, जंहिंजे करे असां उन किताब खे अहमियत ॾिनी आहे। हाणे हीअ 3 नावल आहिनि, इन 3 नावलनि ते अव्हांखे तनक़ीद करणी आहे। ख़ाली बेंच, ओड़ाह नाविल, सांघड़ नाविल। ठीकु आहे। इन्हनि 3 किताबनि खे अव्हां नाविलनि खे पढ़णो आहे त कहिड़े दौर जे बाबति आहिनि, छाजे बाबति आहिनि ऐं उन्हनि में छाजी जेको आहे सो कहाणी मिले थी, ऐं इन खां अलावा उन में ॿोली कहिड़ी इस्तेमालु थियल आहे। छो असां हिन वीडियो में उनखे तनक़ीद मुकमल था करे सघूं, असां उनजो बुनियादी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे सघूं था। माहौल कहिड़ो आहे, मंज़र निगारी कहिड़ी आहे, ॿोली कहिड़ी इस्तेमालु थियल आहे, प्लॉट कीअं आहे, उन में किरदार निगारी कहिड़ी थियल आहे ऐं उनजी जेको छा किरदार मुंझियल अथव उन्हनि खे, इन्हनि शयुनि खे साम्हूं रखंदे असां इन नावलनि ते तनक़ीद कंदासीं। ठीकु आहे। ग़ुलाम नबी मुग़ल ते डेमो ॾियो। हाणे असां डेमो ॾियण जे लाइ उनजी पैदाइश जो साल साम्हूं रखंदासीं ऐं उन खां पोइ संदसि लिखियल नॉवल ऐं कहाणियूं वग़ैरह जेके बि आहिनि उनखे साम्हूं रखंदासीं। ठीकु आहे। नाविल औरत ऐं प्यार, ओड़ाह, कैदी, तर्जुमो, धुआं टिल रातियूं ऐं रोलाक, मूंखे साह खणण ॾियो ऐं जलाव ऐं वतन वावेला। ठीकु आहे। कहाणियुनि में नओं शहर, राति जा नेण, राति मुंहिंजे रूह में, 60, 70, 80। पसंदीदा सुर रसाले जो जेको अव्हांजो पसंदि जो हुजे उहो ॿुधाए छॾींदव। राणे सां गॾु ॿिया केरु हुआ? हमीर सुमरो, ॾंवर भट्टी ऐं सनड़ो धमाचाणी।
मूमल राणो सुर हक़ीक़ी ते मबनी आहे या मजाज़ीअ ते। इन सुर में ॿई मानाऊं समायल आहिनि। अंग्रेज़ दौर जा फ़न अरूज़ी शाइर ऐं गैर अरूज़ी शाइर ॿुधायो। अरूज़ी शाइर में अख़ुन मोहम्मद क़ासिम हलाई, हिदायत अली तारिक, मीर अब्दुल हुसैन सांगी ऐं मिर्ज़ा खलीज बेग ऐं ॿिया केतिरा ई आहिनि। गैर अरूज़ी में कादिर बख्श बेदिल, मोहम्मद नूर हुसैन बेकस, ख़ुशखैर मोहम्मद हिस्वाणी ऐं ॿिया शामिल आहिनि। अंग्रेज़ दौर में बेदिल जूं काफ़ियूं कहिड़े इल्म ते चयल आहिनि, छंद विद्या या अरूज़ ते, ॿिन्ही ते चयल अथसि। छंद विद्या में मात्राऊं केतिरियूं थींदियूं आहिनि। हाणे हिन सवाल खे सम्झण लाइ अव्हांखे कंफर्म करणो पवंदो या ॿुधणो पवंदो त छंद विद्या में जेका शाइरी थिए थी, यानी कि सिन्फ़ जेका लिखी वञे थी, बेत, दोहो, सोरठो, उन जे मुताबिक़ आहे त बुनियादी जेको 2 सिटुनि वारो बेत आहे, दोहो आहे या सोरठो आहे, उन में 48 मात्राऊं थींदियूं आहिनि। चरण घणा थींदा आहिनि? 2 सिटुनि वारे बेत में कुल 4 चरण थींदा आहिनि। उनजो मिसाल जेको आहे मां हिते तव्हां वटि लिखियो आहे। लायो लाम अल्फसी कातिब लिखे जीअं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। ठीकु आहे, हीअ अव्हां ॾिसी सघो था हिते त हीअ लायो लाम अल्फसी पहिरियों चरण, कातिब लिखे जीअं ॿियों चरण, असां सॼण तीअं टियों चरण, रहियो आहे रूह में चौथो चरण। ठीकु आहे, पद घणा थींदा आहिनि? जीअं 4 चरण थींदा आहिनि, ईअं पद बि साॻी सिरिश्तो आहे जेको पद में आहे, पद चइबो आहे जंहिंखे। ठीकु आहे, बहर केतिरा आहिनि नाला ॿुधायो। हाणे बहरनि जा नाला मां हींअर कोन लिखिया आहिनि, उनखे बाद में वाज़े कंदुसि, नाले लिखंदुमि। फ़िलहाल बहर जेके आहिनि कुल 19 आहिनि। फ़ैल अकर तर्क छाखे चइबो आहे? मिसाल ॾियो, मथे ॿुधाए जेको अहिड़ो फ़ैल जेको बेफ़ाइल हुजे, उनखे फ़ैल अकर तर्क चइबो आहे। ऐं महिनत करे पास थियुसि, कहिड़ो फ़ेल आहे ऐं कहिड़ो मफ़ूल आहे, रंग लॻा पिया आहिनि, तव्हां सुञाणे सघो था। मुतअदी मारूफ़ जो को मिसाल ॾियो। अल्लाह हर जीव खे रिज़्क़ पहुचाए थो। ठीकु आहे, रंग लॻो पियो आहे, तव्हां उनखे सुञाणे सघो था। उमेद थो कयां त हीअ मुंहिंजी नंढड़ी काविश जेका आहे, जंहिंमें केतिरियूं ई गुंजाइश आहे, केतिरियूं ग़लतियूं आहिनि, इहा क़बूल पवंदी। ऐं इन में जेके ग़लतियूं आहिनि उनखे नज़रअंदाज़ न कयो, उन्हनि खे अव्हां कमेंट्स में लिखो ऐं दुरुस्त करे छॾियो। इन में को बि हर्ज कोन्हे, छाकाणि त को बि माण्हू मुकमल न थी सघंदो आहे। अदब वसी आहे ऐं अदब में असां कंहिं बि शइ खे जेको आहे इहो कोन चऊं त हीअ 100% दुरुस्त आहे। हा, मुमकिन आहे हिकिड़े किताब में हिकिड़ो आहे, ॿिए किताब में ॿियो लिखियलु आहे। अहिड़ियूं ग़लतियूं या अहिड़ी गुंजाइश रहिजी वेंदी आहे। इन जे करे अव्हां पंहिंजी तयारीअ खे बहितर खां बहितर बणाइण लाइ पंहिंजी कोशिशि कंदा रहो। ऐं हीअ जेके वीडियो अव्हां ॾिसो था, इन में जेके ग़लतियूं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखो ऐं उन्हनि साम्हूं रखी करे असांखे बि ॿुधाईंदा रहो त हीअ अव्हां ग़लती कई आहे। इंशाअल्लाह उन्हनि ग़लतियुनि खे असां ॿीहर सुधारींदासीं। अल्लाह हाफ़िज़।